नाज़रीन तव्हांखे शिकारपुर में अपडेट कंदालू। ज़िले में कोरोना वायरस जा हाञा जारी आहिनि। शिकारपुर ज़िले में कोरोना जा वधीक 13 केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ मुतासिरनि जो अंक 487 थी वियो आहे। तव्हांखे आगाह कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है शिकारपुर ज़िले में कोरोना वायरस जा हाञा जारी आहिनि। शिकारपुर ज़िले में कोरोना जा वधीक 13 केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ मुतासिरनि जो अंक वधी 487 थी वियो आहे। तव्हांखे अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है शिकारपुर ज़िले में कोरोना वायरस जा हाञा जारी आहिनि। शिकारपुर ज़िले में कोरोना जा वधीक 13 केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ मुतासिरनि जो अंक 487 थी वियो आहे। तव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ है शिकारपुर ज़िले में कोरोना वायरस जा हाञा जारी आहिनि। शिकारपुर ज़िले में कोरोना जा वधीक 13 केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ मुतासिरनि जो अंक 487 थी वियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे आगाह कंदा हलूं त शिकारपुर ज़िले में कोरोना वायरस जा हाञा जारी आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं रशीद ॼामड़ो खां। जी रशीद। जी, शिकारपुर ज़िले जे अंदरि सेहत खाते पारां वधीक जेके 13 केस ज़ाहिर कया विया आहिनि, जंहिं बदि ज़िले शिकारपुर में कोरोना मुतासिरनि जेको अंग आहे उहो वधी 487 थी वियो आहे। पर शिकारपुर सेहत पासे पारां अहिड़ा के बि एतवाद जोगा जेके आहिनि कम न पिया कया वञनि ऐं न ई SOP ते अमल करायो वञे पियो, जंहिं करे जेका मरीज़नि जी जेका शरह आहे वधंदे अॼु 487 ते पहुची वई आहे। जी ठीक है रशीद, मेरी मेहरबानी मां जी।